JU आहे जेको प्लस पार्टीअ जे अगेंस्ट ही इतिहाद करणु वञे पई, जंहिंमें सभिनी जमातुनि खे गॾु खणे पई ऐं JU आहे हूअं अकेले सिर्फ़ु बीहंदी आहे। हाणे JU जी छा पॉलिसी हूंदी? जमियत उलमा असुल छा आहे त पीपल्स पार्टीअ मां सिंध जो अवाम 15 सालनि खां वठी जेको इक़्तिदार ते क़ाबिज़ पार्टी रही आहे, उन असांजे अवाम खे सही नमूने सां को रिलीफ न ॾेई सघी आहे। जंहिंजूं दाहूं ऐं आहूं असांजे सिंध जे हर शहर मां, हर ॻोठ मां अचनि पियूं। अवाम बेज़ारीअ जो ऐलान बि करे पियो, पर अवाम वटि का मुतबादिल क़ुवत कान हुई जो मुतबादिल शइ हुजे माण्हू हुनखे इख़्तियार करे। अल्लामा राशिद साहब खे अल्लाह पाक बरकतूं अता फरमाए, जंहिं सिंध में GDA सां ॿियनि सियासी पार्टियुनि सां मुलाक़ातूं करे ग्रैंड अलायंस हिकिड़ो तैयार कयो आहे। इंशाअल्लाह अन क़रीब उन जो ऐलान बि थींदो, जेको पीपल्स पार्टीअ जो मुतबादिल बि हूंदो। त इंशाअल्लाह पोइ ॾिसूं त इलेक्शन जे अंदरि अवाम कंहिं ते थो एतबार करे, छो त असांजे मुख़्तलिफ़ उमेदवारनि बीहण जे करे PP जे मुक़ाबले में जेको वोट हो न, उहो विराइजी पियो वञे। वोट त घणो हो, पर मुख़्तलिफ़ उमेदवारनि जे करे वोट विराइजण जे करे हुननि जो उमेदवार खटी पियो वञे। पर जेकॾहिं इहे सभई वोट हिकिड़े उमेदवार खे मिलनि, जेका पॉलिसी हाणे भाऊ राशिद साहब मुरतब कई आहे त जिते GDA जी पोज़ीशन मज़बूत आहे उते उनजी हिमायत करणी आहे। जिते कंहिं ॿिए जेका असांजे पार्टीअ में शामिल आहे जमात इतिहादी आहे, उन्हनि जी ताक़तवर उमेदवार आहे त उनजी हिमायत करणी आहे। जिते जमियत उलमा इस्लाम जो उमेदवार मज़बूत आहे त उनजी हिमायत करणी आहे। मुंहिंजो अंदाज़ो, मुंहिंजो ज़ाती राय इहा आहे त जेकॾहिं इन बुनियाद ते इलेक्शन लड़ी वई ऐं इलेक्शन में कंहिं बि क़िस्म जी धांधली न थी, त इंशाअल्लाह पीपल्स पार्टीअ खां पघर निकिरंदा। सिंध लेवल ते कंहिं बि इशूज़ ते जेके बि तव्हांजा नारा आहिनि, असां उन सभिनीनि खे रिजेक्ट था कयूं। असां वटि पहिरियों सिंध आहे, सिंध जी आज़ादी आहे, सिंध जा हक़ आहिनि। इन मामले ते कंहिं बि पार्टीअ सां कंप्रोमाइज़ न थींदो।